अयास लतीफ़ अली जे हैदराबाद में KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अवामी तहरीक जे 57 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अयास लतीफ़ अली जे चयो त अॼोकी हड़ताल घरशुमारी में थियल बेज़ाब्तगी जे ख़िलाफ़ रेफरेंडम साबित थींदी। हुन चयो त जेकॾहिं सिंध में ॿीहर शफ़ाफ़ घरशुमारी न कराई वई त 3 ॾींहनि ताईं शटर बंदि ऐं फीता रोक हड़ताल जारी रहंदी। ॿिए पासे सखर शहर समेत ज़िले में रोढ़ी, सालेपट ऐं ॿियनि शहरनि में मुकमल तौर हड़ताल आहे, जॾहिं त सिंधियाणी तहरीक जे कारकुननि घंटाघर चौक ते धरणो हंयो आहे ऐं शिकारपुर रोड ते मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त तंज़ीमुनि जा कारकुन धरणो हणी वेठल आहिनि। कोटड़ी में कारोबार बंदि आहे, जॾहिं त जामशोरा टोल प्लाज़ा वटि पुलिस एहतजाजी धरणे दौरान 4 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। नवाबशाह में रीगल चौक ऐं सकरन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरे दौरान पुलिस सिंध तरक्की पसंद पार्टी जे 4 कारकुननि मोरखास खैली, मीर मोहम्मद सूमरो, सत्तार सियाल ऐं आमिर कीरियो खे गिरफ़्तार करे वरितो। सकरन भरिसां नेशनल हाईवे ते नामालूम माण्हुनि हिकु ट्रॉलर खे बाहि ॾेई साड़े छॾियो।